बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। भान सईदाबाद खां रिपोर्ट कर रहे हैं आशिफ मेंगल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी चूंड तक भान सईदाबाद में भी इमरान हुकूमत के ख़ात्मे ते जियालत जो जश्न। भान सईदाबाद में PP सिपा पारां फयाज़ जमाली, हाकिम बकीरो, सारंग जमाली, जुल्फ़कार सोलंकी, सलीम भंड जी अगवानी में रैली प्रेस क्लब अॻियां जश्न। कारपोरेट प्रेस क्लब अॻियां मेन रोड ते मिठाई विराई, मुख़्तलिफ़ गीतनि ते रक़्स कयो। उन मौक़े ते सिपा भॻवान फयाज़ जमाली PP जियालनि मुतालबो कयो त इमरान ख़ान मुल्क जो आइन टोड़ियो, उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थियणु घुरिजे। न्याज़ी सरकार पारां अवाम सां थियल सभु वाइदा कूड़ा साबित थिया। न्याज़ी सरकार सिर्फ़ कूड़ ते मुश्तमिल हुयो। न्याज़ी सरकार पाकिस्तान जे अवाम ते अज़ाब वांगुरु नाज़िल थियल हुयो, जेको अज़ाब PDM PP जो चेयरमैन आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशुनि सां लाथो वियो। वधीक हुननि ॿुधायो त इमरान ख़ान मां पाकिस्तान खे निजात मिली वई। अॼु असीं योम निजात मल्हाए रहिया आहियूं। PP आइन जो तहफ़ुज़ कंदी।